करमपुर बिजाणी हाउस में चोलियाणी ऐं बाचकाणी बिरादरी में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो सरदार ज़ादा मीर ज़रिया अली ख़ान बिजाणी ऐं मीर ग़ुलाम अकबर ख़ान बिजाणी जे सरपंच जे हेठि थी गुज़रियो। दुर जूं ॻाल्हियूं ॿुधण बाद चोलियाणी दुर मथां बाचकाणी दुर जो खून साबित थियण ते मजमूई तौर 69 लख रुपया ख़ैर जी रक़म मुक़ररु कई वई, जंहिंमां 9 लख रुपया बाचकाणी बिरादरी चोलियाणी बिरादरी खे मौक़े ते माफ़ कया, 1 लख मौक़े ते अदा कया विया। बक़ाया ख़ैर जी रक़म मुख़्तलिफ़ क़िस्तनि में अदा कई वेंदी। ॿिन्ही धुरुनि ख़ैर क़बूल कंदे फ़ैसिले ते रज़ामंदी ज़ाहिर कई आहे। फ़ैसिले खां पोइ ॿिन्ही धुरुनि हिक ॿिए सां भाकुर पाए खीर खंड थी वियूं। ख़ैर में इलाइक़े जे मुख़्तलिफ़ बिरादरनि जे मुक़दमनि चङनि मुड़सनि चीफ़ मुक़दम अलीशेर ख़ान ॾाहाणी, मुक़दम शेर अहमद ख़ान ॾाहाणी, मुक़दम बाबन ख़ान बाचकाणी, मुक़दम समो ख़ान मलिक, हबीबुल्लाह ख़ान बाचकाणी, मुक़दम नादर ख़ान चोलियाणी, सईद अहमद बाचकाणी समेत ॿिन्ही बिरादरनि जे माण्हुनि वॾी तइदाद में शिरकत कई।